उन्हनि जो फ़क़ीरनि खे छा आहे, हले भली असां त पंहिंजे पेरनि सां हलंदो, की मुंहिंजो न मञूं हमरा खे वठी हलिया। राति जो ॻोठ जे ॿाहिरों तॾा सुम्हण लाइ विछायासीं। इन नए माण्हू चए थो लोटो पाणीअ जो ॾियो त मां वुज़ू कयां, इस्तंजो कयां, तव्हां सां गॾु तहजुद पढ़ां, इशराक पढ़ां, दुरूद पढ़ां। लोटो जो खणी वियो त वरी मोटियो ई कोन। हाणे सादी 6वीं सदी हिजरी जो आहे, मोटियो ई कोन। किथां खाट हयईं, लोटो उते पियो आहे, हो त अलाए काॾे हलियो वियो। सुबुह जो उबता पैर खणी असांखे पकड़ियऊं, सटको बि कढियऊं, जेल में बि रखियऊं। असरु कीअं कोन्हे, चङनि सां जे वेहबो त चङो असरु थींदो, बुछड़नि सां वेहबो त बुछड़ो असरु लाज़िमन। अहिड़ो सूरह ज़ुख़्रुफ़ जूं कुझु आयतूं तिलावत कयूं आहिनि। हिन शहर में तक़रीबन मां 2004 खां वठी ईंदड़ आहियां। मुंहिंजा वाइद घणो करे ॿुधल आहिनि। पर साईं हज़रत साईं मौलाना हमादुल्ला साहिबु हाले जे वारनि खे हिकिड़े माण्हूअ दाह ॾिनी, चई फलाणे मौलवीअ जनाज़ो पढ़ायो पर भुलिजी पियो। त साईं बुज़ुर्ग साहिबु फरमायो, अबा मरूं था देर देर सां, हर हर मरूं त जनाज़ो बि न विसरे। तो असां बि मिलूं था देर देर सां, तंहिंजे करे वञनि थियूं ॻाल्हियूं विसरी। पर हिकिड़े भेरो ॾियारे छॾियो जे घर में हिन लाइ गॾु थिया आहियूं त रब ऐं रब जे प्यारे हबीब जूं 4 ॻाल्हियूं ॿुधी अचूं। मानियूं भत घर बि चइजा आहिनि, उन लाइ कोई न ईंदो आहे। सो बि तव्हां असांजो कमाल कोन्हे। सूरह फातिर में अलाह ताला फरमायो आहे, सुम औरसनल किताब लदी नस्तफ़ैना मिन इबादिना, जंहिंजो मुंहिंजे किताब क़ुरान सां तालुक़ु आहे, इहा मुंहिंजी चूंड आहे, मां चूंडे उनखे नसीब कंदो आहियां। हुज़ूर जन फरमाइदा अराद अल्लाहु लिअब्दिन ख़ैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, रब जंहिं बाने लाइ भलाई चाहींदो आहे उन खे दीन जी सम्झ ॾींदो आहे। रोज़ा तूमा रखंदा आहियूं, तरावियूं तूमा पढ़ंदा आहियूं, क़ुरान जो ख़त्मो तूमा ॿुधंदा आहियूं, पर रोज़नि जे आयत खां अलाह ताला फरमाए लितो कब्रुल्ला अला मा हदाकुम, ऐं वॾाई रब जी बयान कंजे तो जहिड़े गोसूअ खे नसीब की, न त तूं रखी कोन सघी आहे जे अलाह तोखे नसीब न करे। हा हिकिड़ो वीचारो निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितो त ॿिए चयो त निमाज़ क़बूल पवई थी जो पढ़ींदो। हा मूंखे पक आहे क़बूल करे थो, कीअं सम्झई? की जॾहिं 2 पारी क़बूल कई त 3 पारी घुराई, जॾहिं 3 पारी क़बूल कई त सांझीअ घुराई, सांझी क़बूल कई त सोमाणियो घुराई। न क़बूल करिया त थोॾो हणी छॾिया, पर क़बूल थो तॾहिं थो घुराए। त रब जो करम आहे जे असांखे अल्हम्दुलिल्लाह असांजे पाकिस्तान में मदरसनि जो इंतिज़ाम तमामु हिकिड़ो मुअसर आहे ऐं तमामु सुठी क़िस्म जो आहे। मां हिन साल जेको गुज़रियो साल विफ़ाक़ुल मदारस अहिड़ा 4-5 आहिनि। हिकिड़ो असांजो आहे विफ़ाक़ुल मदारस, कंहिंजो तनतीबुल मदारस आहे, कंहिंजो कहिड़ो आहे, कंहिंजो कहिड़ो आहे, 4-5 आहिनि। असांजो जेको जमायत जो रिफ़ाक़ुल मदारस आहे, गुज़रियल साल जेके इम्तिहान था उन जे रिज़ल्ट में हाफ़िज़नि जिन क़ुरान जे हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो 62,000 हाफ़िज़ा, जिन नियाणियुनि क़ुरान जे हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो 12,000 नियाणियूं, जिन छोकिरनि अरबीअ जो इम्तिहान ॾिनो 1,97,000 हुआ, ऐं जिन नियाणियुनि अरबीअ जो इम्तिहान ॾिनो 2 लखनि खां मथे हो। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सुठे पैमाने ते हा ठीकु आहे, जेको वणे छॾियो सही आहे, बसि छॾियोसि था। तमामु हिकिड़ो सुठे क़िस्म सां इंतिज़ाम सां हली रहियो आहे। मूं वटि महिमान आयो मौलाना ख़ुदा बख़्श साहिबु, मुल्तान जे ख़ैरुल मदारस जो उस्ताद, पीरसन माण्हू, पर हो बि किताबनि जो शौक़ीन, असां बि। सो कराचीअ वञे त बि असां वटि महिमान, जे वरी मोटे त बि असां वटि महिमान। हिकिड़े ॾींहुं मूंखे छा थो चए, की मौलवी जी नुक़्ता बताऊं? मां चयो ॿुधाए। की हुज़ूर जन फरमाए जेको क़ुरान पाक जो हाफ़िज़ थो थिए उनजे पीउ मां खे सोनो ताज मिलंदो। मुंहिंजो आहे हदीस की सोटियूं खाए छोकिरो ताज वरी मिले पिणस माणस खे, कारणियूं मारूं खाए हिकिड़ो ताज मिले वरी पीउ मां खे। तुंहिंजो सुवाल सही आहे। इहो हिन करे जो अबे अमा जो इख़लास आला आहे,
तो मुझो बच्चो हेड़े दौर में कुरान जो हाफ़िज़ थिए तंहिंजे करे उन्हनि जे इख़लास जी रिज़ल्ट अल्लाह ताला अॻणे ई ॿुधाए छॾी। इन जे लाइ त जन्नत आहे ई आहे। बाक़ी हाफ़िज़ खे छा मिलंदो उन जी रिज़ल्ट पेंडिंग में आहे, इंतज़ार में आहे। हू हूंदुसि यादि इकरा रतिल हुकमा तो रत वर्तक चढ़ंदो वञ पढ़ंदो वञ जेसिताईं यादि हूंदुसि तेसिताईं। मौली खुदा बख्शी चमदा आपने एक बताया है, मैं दो बता देता हूँ, बताओ। चयोमांसि त असांजे लाइ कुरान शरीफ़ तो फरमाए पियो लैसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत क़ाल इन्नी तुब्तु अलआन। गुनाह कंदे कंदे मरण महिल चए थो त मुंहिंजी तौबा त इहा तौबा हुनजी क़बूल कान्हे, उनजी तौबा या क़बूल कान्हे जी आहे क़ुरान में आहे। पर असांजे सिंध जो आलिम आहे मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह, होशियारु आलिम आहे। उन बिनाउल इस्लाम किताब में लिखियो आहे त इहो काफ़िरनि ऐं मुशरिकनि लाइ आहे, मोमिन जी तौबा सकरात महिल बि क़बूल आहे। मुझे ये तो मैंने आज सुना है, मुझे क्या याद करोगे? दूसरा बताओ। जो ॿियो त असां ॿुधो आहे त जेको क़ुरान पाक पढ़ी यादि करे विसारे थो इहो कबीरो गुनाह अथसि। पर मखदूम हाशिम ठटवी लिखे थो त विसारणु माना ॾिसी बि पढ़ी न सघे, जे ॾिसी थो पढ़ी सघे त इहो बि विसारणु कोन्हे। ये तो मैंने आज सुना है, मुझे क्या याद करोगे? वाइज़ में हुजां मां इहा ॻाल्हि जो कयमि त साईं मीर मोहम्मद साहिबु मीर अकवारो उहो गॾु पढ़िया आहियूं जी तो हाफ़िज़नि खे क़ुरान विसारण जी हुशी थो ॾी। मां चयो साईं ईअं न आहे, हुशी न आहे। हाफ़िज़नि जा क़िस्म आहिनि। शहदादपुर जे मदरसे में गुज़िरियल साल जेका दस्तार थी 40 हाफ़िज़, 35 मौलवी, 35 कारी। मां उन सां मदरसे सां तालुक़ु रखां थो। के अहिड़ा हाफ़िज़ आहिनि जेके 6 महीने में यादि करे था वञनि, के अहिड़ा आहिनि जेके साल में, पर के भलारा अहिड़ा बि आहिनि जिन खे 7 साल यादि थिए कोन थो। हाणे त गुथो आहे माना हुननि जो 7 सालनि में। ऐं मां हाफ़िज़नि जो पीउ बि आहियां, हाफ़िज़नि जो ॾाॾो बि आहियां। मूंखे सुझे थो त जेको जल्दी यादि करे थो वञे जो दौरु पको रहंदो, ऐं जेको वीचारो 6-7 साल पियो थो लोड़े, इश्क छॾेसि कोन थो, हाफ़िज़ थियणो आहे, अचे न अचे उन जे लाइ का त जाइ छॾियो न, उन जे लाइ तव्हां का रिआयत नथा कयो। क़ुरान शरीफ़ जो जे नथो अचेसि यादि त भई ॾिसी तालुक़ु रखंदो अचे, इहा ई गनीमत आहे। हिन खे उहो कबीरो गुनाह कोन थींदो। त मुंहिंजा भाइरो क़ुरान पाक सां तालुक़ु अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े में उहो आहे जो पूरे दुनिया में 43 मुल्क मुस्लमाननि जा आहिनि, जेतिरा हाफ़िज़ पाकिस्तान में आहिनि पूरे जहान में कंहिं जाते कोन्हनि। अल्हम्दुलिल्लाह हिननि जी सुठी रिज़ल्ट आहे अरबीअ जी, दीन जी। सॼो ॾींहुं हिन में वीचारा मसरूफ़ मशगूल आहिनि। सूरह ज़ुख़्रुफ़ में अल्लाह ताला मज़मून सम्झायो आहे त हिन जहान में रहंदे हर हिक जी तबियत इंसान जी इनफ़ियाली आहे। अरबी अखर आहे इनफ़ियाली, माना पराए असर खे क़बूल कंदो आहे। जानवर बि ईअं, सिंधी में चवंदा त कारो ॿझे कमरे सां रंगु न मटे त आदत ज़रूरु मटे। हुज़ूर जन फरमाए जेको ॿकिरियुनि खे चाढ़ण वारो हूंदो उहो तबियत जो नरम हूंदो, ऐं जेको उठनि खे चाढ़ण वारो फील मस्तु हूंदो, छो त हुननि जो सोबती आहे न। तंहिंजे करे उन जी वरी जॾहिं जानवरनि जो असरु थिए थो त हिन जो कीअं न थींदो। चङनि सां चाह पई जे मन मेड़ कई, रंग जी न लाल थींदो त बि ककोर बि सही। चोरनि सां चाह पई जे मन मेड़ कई, पवंदो त काठ न त बि कोठाइबो सही, असरु थींदुसि। चोरनि सां संगत हुजे पर उन्हनि खे रुगो मानड़ी खाराए मोकिले थो। बाबा मां चोरी कंदो कोन, धूड़ वञी पायो, बाक़ी यारी आहे त तव्हांखे मानड़ी खारायां थो। मानड़ी खाराए रवानो कई, हुननि खे ताईं खाट हयूं, उबता पेर करे हिन खे न वठंदा आहियो, पैदा करे काॾे कई हमरा। इहा मुंहिंजी ॿोली न आहे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह 6वीं सदी हिजरीअ जो बुज़ुर्ग आहे। उन गुलिस्तान या बोस्ता में लिखियो आहे
असां फ़क़ीरनि जो टोलो सफ़र कंदे वञूं पिया सयाह फ़क़ीर वाट ते हिकिड़ो नओं माण्हू मिलियो उन जो वठियो हल पाण सां अलाह लॻे काफ़िले वारा मूंखे वठी हलो ॾाढा ज़ोर ॾींदोसांव पाणी भरे ॾींदोसांव तेल मालिश अलॻि शादीअ जो त सुञाणोसि कोन का ईअं कीअं था वठोसि